चूहड़ जमाली जी महेश्वरी मौली जी 15 साल नींगर सूरज कुमार से वहशी जवाबदारन पारां इज्तमाही ज़्यादती करण खिलाफ महेश्वरी बिरादरी चेलाराम कांजी राम सुमार महेश्वरी पटेल इस्माइल सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में चूहड़ जमाली प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते इज्तमाही ज़्यादती जो शिकार थियल नींगर सूरज कुमार ॿुधायो त आउं बोट ते वञी रहियो हुअसि त ॿिनि जवाबदारनि कारो चाकी जावेद झोला आड़ी मूंखे ज़बरदस्ती मोटरसाइकिल ते विहारे चयो त तोसां का माहे अॻियां थी अचूं था। हुननि बोतलूं वरितियूं, उन्हनि में नशे ऐं गोलियूं मिलाए मूंखे प्यारे मूंसां इज्तमाही ज़्यादती कई। मूंखां मुतासिर नींगर जे पीउ चेलाराम ॿुधायो त जवाबदार मुंहिंजे पुट सां ज़्यादती करे खेसि उते छॾे भॼी विया। जितां खेसि बेहोशी जी हालत में नोना चाकी ऐं ॿियो हमरा खेसि घर जे दर ते फिटो करे विया आहिनि। असां नींगर खे अस्पताल खणी आयासीं, मेडिकल कराई, पुलिस खे रिपोर्ट कराई आहे, पर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया आहिनि। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सजावल खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सज़ा ॾेई असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।